अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। महिरबानी करे चैनल सब्सक्राइब करियो। फरदा मुंद फिटी कई नक़द खयूं नार, हुअ जा वाग विलीअ जी वेर मॾे मवार, जेकी मुई मार जेकी मेड़ मुठीअ खे। हिन औरत फरदा यानी सुभाणे खे फिटी कयो, नक़द यानी अॼोको ॾींहुं खयाईं। सुभाणे जो फ़िक्र इंसान खे सुभाणे लाइ कुझु गॾे रखणु, मिल्कियत मेड़ण जो सबक़ु ॾिए थो। सरमाएदारी निज़ाम में सुभाणे खे वॾी अहमियत हासिलु आहे। सरमाएदारी बीठी ई माल जो हिकु जाइ गॾु थियण ते आहे। उन जे उबतड़ अॼोको ॾींहुं माल मेलण जो सबक़ु ॾींदड़ नाहे। ॿियो मतिलबु त सुभाणे वाइदो आहे, वाइदो ओधर आहे। इश्क में ओधर हराम आहे। अॼु मुलाक़ात आहे, मिलणु आहे, पिरीं रोक मिले थो। विलीअ ॾुखीअ जी सोच हुन खे वेरम लहज़ो बि सोच खां ख़ाली नथी छॾे। पिरीं दिमाग़ में पियो फिरेस। इंसान जी सोच दिमाग़ ई उन जो ड्राइवर आहे, हलाईंदड़ आहे। उन जे हथ में ई वाग आहे। असल में ॾिसिजे त इंसानी सोच ई इंसानी वाग जो नालो आहे। या त हिन मुईअ खे मार, या त ए प्यारा पुनू हिन मुठीअ सां अची मिल।